गोठवारा एक कला थी वयो महंगाई खत्म थी वई बाबा सॼे गोठवारनि खे तया करे ॾिठो त हुकूमत ऐलान कयो आहे जेको कुटा मारींदो उनखे इनाम ॾिनो वेंदो चाचा कुझु ॿुधाईंदे बाबा हुकूमत ऐलान कयो आहे जेको कुतनि खे मारींदो उनखे ॾोकड़ मिलंदा ॾोकड़ हा पर जे आऊं छितो कुतो मारे अचां त मूंखे घणा मिलंदा छिके कुटे लाइ 2000 रुपया 2000 रुपया चाचा कुत्तन के मारने में पैसा मिलंदा हाँ बाबा महंगाई खत्म माना बेरोजगारी भी खत्म वाह हुकूमत फैसलो दे भलो भला जे कारो कुत्तो मारे जाते कारे कुत्ते जा तो के 4000 रुपया मिलदा 4000 रुपया आई चाचा जेकरे नंढड़ो कुलर मारे जाते डबो अचे